हमदर्द न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदा हलूं सकरंड मां। सकरंड खां 5 किलोमीटर परे ॻोठ मजीद कीरो जे देह रहमू कीरो में वॾेरे इरफान कीरो ऐं इमरान कीरो जे हारियुनि जे लॻभॻि 20 घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई। हारी जेकी बागड़ी बिरादरी सां तालुक़ु रखनि था, तिन जे कखाउनि घरनि खे लॻल बाहि एतिरी त तेज़ हुई जो अखि छिंभ में 10 ई घरनि खे साड़े रख करे छॾियो, जंहिं सबबि मर्दनि तोड़े औरतुनि में कीहूं पइजी वियूं। निजड़ा ॿारड़ा जेकी बाहि जी तपश ऐं शोलनि जे धुअनि सबबि ॿाहिरि निकिरी न सघिया। नतीजे में सरवाण बागड़ी जा 2 ॿारड़ा नीगरी लक्ष्मण ऐं नीगरी लक्ष्मी मुकमल सड़ी फोत थी विया, जॾहिं त संदनि चाचो कृष्ण पिण सड़ी फोत थी वियो। हारी राम शरी ज़ख़्मी थी पियो, जिन खे बचाइण जे ज़ोर बि माइटनि खे विथी न मिली। होॾां बाहि जो इतला मिलंदे ई हमदर्द फिरे एम्बुलेंस सर्विस जूं गाॾियूं वाक़िए वारे हंधि पहुची लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे खणी तालुका अस्पताल सकरंड पहुचायो, जिते ज़रूरी काग़ज़ी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। अखियुनि ॾिठे शाहिदनि चवणी त टाउन कमेटी सकरंड जो फायर ब्रिगेड गाॾियूं पहुचण खां अॻु ई नुक़सानु थी चुको हो ऐं कणकनि जा देरा पिणु मुकमल सड़ी विया। बाहि सबबि बागड़ी बिरादरी जो बीठल माल पिणु निकिरी न सघियो, जंहिं में मेंहूं, ॿकरियूं ऐं कुकड़ियूं शामिल आहिनि। हमदर्द न्यूज़ ते फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।